अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़ुमान अमनानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV अमनानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते मां अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां टोटल 52 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे अॼु हिकिड़ो ॿियो वीडियो मां इन्हनि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 53, किस्त नंबर 22। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त हीअ तस्वीरूं हिन वक़्तु सिर्फ़ु हिते 2 आहिनि। दोस्तों ॾिसो ॿई हिन तरीक़े सां हिन टेबल ते पियलूं आहिनि। दोस्तों टी तस्वीर आहे पर उहा हीअ आहे, मतिलबु त टी तस्वीर ज़ाहिर कोन्हे हिन तस्वीर जे हेठां आहे। बाक़ी हिन वक़्तु सिर्फ़ु 2 तस्वीरूं हिन तरीक़े सां हिन टेबल ते पियलूं आहिनि। ऐं दोस्तों हिकु ई सेकेंड खां पोइ जॾहिं हीअ सीन थो अचे त तव्हां हाणे हिन तस्वीरनि ते गौर कयो त हाणे 3 थी वियूं। ऐं ॾिसो दोस्तों हाणे ॾिसो कहिड़ी तरीक़े सां टेबल ते पियलूं आहिनि। दोस्तों पहिरियां सिर्फ़ु 2 हुयूं ऐं हिन तरीक़े सां हिन टेबल ते पियलूं हुयूं, पर दोस्तों हाणे 3 खां 4 तस्वीरूं थी वियूं आहिनि। हिकु ई सेकेंड में 3 खां 4 तस्वीरूं थी वियूं आहिनि। ऐं उन खां अलावा हाणे हिन तस्वीरनि जी पोजीशन बि चेंज थी वई आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे। मिस्टेक नंबर 54, किस्त नंबर 23। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन हमरा ते गौर कयो त हिन हमरा खे हिकिड़ी लठ हथ वारी थी लॻे त ऐं ॿी पेट वारी, पर हीअ जंहिं किरे थो त मथे ते हथु रखियो थो किरे, पर हिन खे मथे ते त को धकु लॻो ई कोन हो। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी रहिया हूंदा त हिन खे त को बि मथे वारो धकु लॻो ई कोन्हे, पर पोइ बि हीअ ओवर एक्टिंग करे मथे ते हथु रखी किरी थो पवे। बहरहाल दोस्तों हिन मिस्टेक जे बारे में तव्हां छा था चओ मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 55, किस्त नंबर 23। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन हमरा ते गौर कयो त हिन हमरा खे लठ लॻे ई कान थी। इहा लठ हिन हमरा खां घुसी करे हिन खट ते थी लॻे, मतिलबु त इन हमरा खे लठ लॻे ई कान थी। दोस्तों हिन वीडियो में तव्हां पाण गौर सां ॾिसी रहिया हूंदा। जीअं त दोस्तों तव्हां ॾिठो त हिन हमरा खे लठ लॻी कान हुई, पर पोइ बि हीअ हमरा हिन जॻह ते वञी किरियो आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मोचड़ा खाइण जे लाइ। दोस्तों हिन जी बि ओवर एक्टिंग खे सलाम आहे। हिन खे लठ लॻी बि कान हुई, पर हिन जॻह ते पोइ बि अची किरियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु लठियूं खाइण जे लाइ। दोस्तों इहा बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 56, किस्त नंबर 23। दोस्तों हिन सीन में ओठो हालार खे लठ थो हणे, इहा लठ हालार खे टच बि कान थी थिए, पर पोइ बि हालार पोइ ते जंप थो ॾिए। दोस्तों तव्हां हीअ ॾिसो हालार खे लठ टच बि कान थी थिए, पर पोइ बि हालार खामखा पोइ ते जंप थो ॾिए। दोस्तों मतिलबु त हिन सीन में बि हालार खामखा जी ओवर एक्टिंग पियो करे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 57, किस्त नंबर 23। हिन सीन में ओठो हालार खे मथे वारी लठ थो हणे। हीअ ॾिसो मथे वारी लठ थो हणे, पर दोस्तों हिन सीन में ॾिसो जंहिं जॻह ते हालार खे ओठे लठ आई आहे उन जॻह तां मथे मां हालार खे रत त कोन थो वञे। हीअ ॾिसो दोस्तों हिते रत जी हिकु फुड़ी बि कोन्हे, हेॾी सारी लठ लॻी आहे पर रत जी हिकिड़ी फुड़ी बि कान थी वई। दोस्तों इहा बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 58, किस्त नंबर 24। दोस्तों हिन सीन में हीउ शख़्स जॾहिं ॻाल्हाईंदो आहे त पहिरियां हिन जो आवाज़ त साफ़ु ॿुधण में ईंदो आहे ऐं हिन जा चप पिया चुरंदा आहिनि, पर विच में हिकु अहिड़ो सीन थो अचे, अहिड़ी वीडियो क्लिप थी अचे जंहिंमें सिर्फ़ु हिन जो आवाज़ ॿुधण में ईंदो आहे, न कोई हिन जा चप चुरंदा आहिनि ऐं न ई का ॿी का मूवमेंट ॾिसण में ईंदी आहे, सिर्फ़ु हिन जो चहिरो ॾिसण में ईंदो आहे। दोस्तों आवाज़ त हिन जो ई हूंदो आहे, पर हीउ चप कोन चुरींदो आहे, पोइ ख़बर नथी पवे तो आवाज़ किथां पियो अचे। दोस्तों ये मिस्टेक तव्हां बि ॾिसो
पर मूंखे ईअं थो लॻे त हीअ ऑडियो रिकॉर्डिंग पहिरियां खां थियल हुई, पोइ सिर्फ़ु वीडियो हिन में फिट कयो वियो आहे जंहिंमें हीअ मिस्टेक थी वई। मुंहिंजे पुट रबन जो इरादो आहे त मां शादी कयां ऐं हुनजो इरादो तुंहिंजी न्याणी मीरा तरफ़ आहे। इन करे पद पिया आहियूं इन उमेद सां त तूं असांखे ना उमेद कोन। मुंहिंजे पुट रबन जो इरादो आहे त मां शादी कयां ऐं हुनजो इरादो तुंहिंजी न्याणी मीरा तरफ़ आहे। इन करे पद पिया आहियूं इन उमेद सां त तूं असांखे ना उमेद कोन। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बस एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि, तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीउ वीडियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयो वियो हो। उन खां अलावा जेके बि दोस्त हेले ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदा रहनि। उन खां अलावा दोस्तों अॼोकी हिन वीडियो में किस्त नंबर 21 में का बि मिस्टेक कान हुई, इन करे किस्त नंबर 21 खे मूं छॾे ॾिनो आहे। उन खां अलावा दोस्तों जेकॾहिं किस्त नंबर 21, 22, 23 ऐं 24 में का बि मिस्टेक मूंखां रहिजी वई हुजे त मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। जेको बि दोस्त मूंखे कमेंट सेक्शन में ॿुधाईंदो इनशाला मां ॿिए वीडियो में उन जो नालो मेंशन करे उहा मिस्टेक पंहिंजी वीडियो में शामिलु कंदुसि। उन खां अलावा दोस्तों जेकॾहिं मुंहिंजे हिन वीडियो में बि का मिस्टेक रहिजी वई हुजे या थी हुजे त उहा मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।